इजाज़त आऊँगी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम अलीम मेमन साहब, वडेरा मंजूर साहब, SP कमीसो साहब, मौला मेमन साहब, बशीर मेमन साहब, सलीम मेमन, नज़ीर भुट्टो साहब, चेयरमैन इब्राहिम हैदरी टाउन, सामू वेटल नौजवानों बुज़ुर्गों, अस्सलामु अलैकुम। सभिनी खां पहिरीं मां SDO जो नई बॉडी खे मुबारकबाद ॾींदुसि कि उहो पंहिंजी ज़िम्मेदारियूं संभालियूं आहिनि ऐं उमेदु कयूं था त इन इलाइक़े जे लाइ सोशल वर्क कंदा, पहिरीं बि कंदा रहिया आहिनि। हाणे नई बॉडी आई आहे हबीबुल्ला जी सरबराही मां, उमेदु कयूं था त हीअ बि उन तसलसुल खे अॻिते वधाए इन UC मुराद मेमन जे आवाम जी ख़िदमत जी भलाई जे लाइ सहकार कंदा। हिते ईद जो मौक़ो आहे, मूं वटि दोस्तनि चयो त मां चयो मां पाण अची तव्हां वटि ईद जी मिलण जे लाइ मां पाण ईंदुसि। त अॼु मां इन करे तव्हां सां मिलणु आहियो, छो त मूंखे तव्हां ई इन UC मां, अॼु मां चेयरमैन आहियां, डिप्टी मेयर इन UC अवां जे वोटनि जे ताक़तनि सां कराची जो डिप्टी मेयर थियो आहे। त हीअ मुंहिंजे लाइ, अवां जे लाइ हिकिड़ो एज़ाज़ु आहे त मूंखे UC मुराद मोहम्मद मां ऐं चेयरमैन सलीम वाइस चेयरमैन, हिते बाहि इलेक्शनूं थियूं आहिनि। पहिरीं सलीम चेयरमैन हो, मां वाइस चेयरमैन हो, पोइ वरी पार्टी मूंखे नामज़द कयो आहे डिप्टी मेयर जे लाइ, पोइ सलीम ऐं ॿिन्हिनि रिज़ाइन कयो, वरी तव्हांखे तकलीफ़ ॾिनी, तव्हां असांखे कामयाबु करायो भारी अक्सरियत सां। 10,000 वोट, 8,000 वोट जी लीड सां असां कटियो आहे। हीअ कामयाबी मुंहिंजो न आहे, हीअ कामयाबी UC मुराद मेमन जी अवाम जी आहे, जेके पूरे कराची मां असांखे वॾी मार्जन सां लीड ॾी इन मनसब ते मोकिलियो आहे। हीअ मुंहिंजो फ़र्ज़ु बणिजे थो त असां तव्हांजी ख़िदमत कयूं, तव्हांजा मसइला इशूज़ हल कयूं, जेके सेवरेज जो हुजे, पाणी जो हुजे, कुझु स्कीमूं जेके इंटरनल गलियुनि जो आहिनि उहो त टाउन कंदो आहिनि। हाणे टाउन मां चेयरमैन खे बि मूं चयो आहे, वाइस चेयरमैन साहबु वेठो आहे, जेको वाइस चेयरमैन साहबु रिकमेंडेशन ॾींदो आहे त मां तारिक बलोच खे उन टाइम उनखे अप्रूवल कयो आहे। जेको सेवरेज जो इशू आहे इस्लामिया मस्जिद वारो, इब्राहिमिया मस्जिद वारो, हाणे उहो अप्रूवल थी चुको आहे उनजो सेपरा। त मां इनखे तव्हांखे यकीन ॾियारियां थो, वाइस चेयरमैन बि वेठो आहे, ऐं पर्सनली टाउन चेयरमैन तारिक अज़ीज़ बलोच खे चवां थो त इनखे ईद खां बाद के अहिड़े ठेकेदार खे ॾेई छॾे जेके कमु शुरू करे छॾे। ही अवां जो नीड आहे, ही को अवां जो नीड आहे, हीअ असांजी ज़िम्मेदारी आहे। इन मनसब में तव्हां असांखे मोकिलियो आहे त हीअ असांजो फ़र्ज़ु बणिजे थो त असां इन कम खे तव्हांजी शिकायत खां पहिरीं कयूं। पर शायदि कुझु असांजी कोताहियूं हूंदी, को मसइलो आहे त इनखे दूरि कंदासीं, तव्हांजो हीअ ग्रीवेंस ख़तमु कंदासीं। ॿियो हिते मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिते जा नौजवान सिंध पब्लिक सर्विस कमीशन मां पास करे मेरिट बेस ते नौजवान कामयाबु थिया। ई कामयाबी बि मुंहिंजी UC में जेके नौजवान जेके एक्टिव आहिनि, पढ़नि पिया, त मां उन्हनि खे मुबारकबाद बि ॾियां थो ऐं अॻिते बि जेतिरा बि असांजा नौजवान आहिनि उन्हनि खे इहा अपील कयां थो त तव्हां सिंध पब्लिक कमीशन सर्विस ते अप्लाई ज़रूरु कजो। जिते बि रुकावट अचे असां तव्हांजी हेल्प करण जे लाइ तयारु वेठा आहियूं, कंदासीं। हीअ तव्हांजो राइट आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो इंस्ट्रक्शन आहिनि, एजुकेशन हेल्थ इन ते को कंप्रोमाइज़ कोन थींदो। त इन करे हिते जा कुझु नौजवान, हफ़्तो अॻु मूंखे हिकिड़ो मैसेज आयो, हेड मास्टर खपनि था, हेड मास्टरनि जे लाइ कुझु टेस्ट पास कयनि जंहिंजो, पर मूं वटि सिर्फ़ु 4 नाला मिली विया। उन मां हिकिड़ो छोकिरो पास थी वियो, बाक़ी 2 फेल हुआ, उहो उनजा रहिजी विया आहिनि। ॿियो हिकिड़ो क्लियर थी वियो, उहो इंशाअल्लाह ताला मेरिट ते थियो आहे। उहो पंहिंजी उनखे सिंध सरकार जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन में थियो आहे उनखे बि थींदो। ॿियो अवेस जो बि जेको इशू आहे उन ते मां ॻाल्हायां थो, जेको प्रॉब्लम आहे उहो बि अवेस जो बि मसइलो हल कराए ॾींदासीं। पर हिते असांजी कोशिशि आहे त पंहिंजे मलीर जे हवाले सां इंफ्रास्ट्रक्चर बहितर थिए, एजुकेशन बहितर थिए, हिते जा नौजवाननि खे रोज़गार मिले। ऐं
ही फ़ख्र थो कयां त मलीर में अहिड़ो टैलेंट मौजूदु आहे। हिते मलीर जे माण्हुनि CCS जो बि एग्ज़ाम पास कया आहिनि, जेके अॼु पंहिंजे मेरिट बेस ते मेन पोस्टनि ते अपॉइंट थी आहिनि। को सिफ़ारिश न आहे, मेरिट बेस ते। त ही पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जेके अवाम जी हुकूक जी ताफ़ीज़ कंदी आहे। पर वरी मां तव्हांखे यकीन ॾियारियां थो त आऊं तव्हां सां हर ॻाल्हि में हाज़िर आहियां, चाहे तव्हां मूंखे सिर्फ़ु सॾु कयो, को बि इशू हुजे तव्हांजो, आऊं तव्हां सां हर जाइ ते हर फोरम ते हलण जे लाइ तयारु आहियां। छोकी मलीर आहे असांजी शिनाख़्त, मलीर आहे, मलीर ई असांखे हिन मनसब ताईं पुॼायो आहे। त असां मलीर सां ही कमिटेड आहे। असां इहे पंहिंजी क़यादत जेके बि तव्हांजा इशूज़ आहिनि आवाज़ मथे खणी वेंदा आहियूं त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहबु उन ते फिल फॉर इम्प्लीमेंट थो कराए। चया था कि मलीर हमेशह मलीर जे अवाम, मलीर जी पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हिते स्वीप करायो आहे। बल्दियाती इलेक्शन में 3 टाउन अनअपोज़, ही बि कामयाबी मलीर जी अवाम जी आहे। ऐं जनरल इलेक्शन में बि मलीर 3 MNA ऐं 4 MP जो सीट खणी आयो। पूरे कराची में अहिड़ो ज़िलो न आहे जेको स्वीप कयो आहे। ही मलीर ज़िलो आहे जेको स्वीप कयो आहे। हीअ अवां सभिनी कम्यूनिटियुनि जी कोशिशि आहे त हमेशह तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सपोर्ट कयो आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे सपोर्ट कयो आहे। छो त उहो नौजवान आहे ऐं उहो चवे थो त नौजवान अॻिते अचनि, कमु कनि ऐं नौजवाननि ते उहो बिलीव थो करे। ऐं लीडर उहो ई आहे जेके हिते जे इशूज़, पूरे मुल्क जे इशूज़ ते ॻाल्हाए पियो। असां हिते जा तमामु स्टेक होल्डर जॾहिं बि उन्हनि सां ॻाल्हायूं था, मिलूं था, त मलीर जे इशूज़ ते ॻाल्हायूं था ऐं मलीर जे जेके बि मामलात आहिनि उन जे साम्हूं रखूं था। ऐं उहो फुल फॉर CM साहब खे अहकामात उन्हनि ॾिनो आहे त मलीर में जेके बि मलीर जा माण्हुनि जे ग्रेवियर्स आहिनि, तव्हां हीउ ॾिठो मलीर एक्सप्रेस वे जे मामले ते असां पंहिंजे चेयरमैन खे ॿुधायो त उन फिल फॉर एक्शन वठी अलाइनमेंट चेंज करायो। त मलीर आहे त असां सभु आहियूं। मलीर जे माण्हुनि असां ते एतमाद कयो आहे, पीपल्स पार्टी ते कयो आहे, त असां कॾहिं बि मलीर जे माण्हुनि खे अकेला ऐं तना कोन छॾंदासीं। त चेयरमैन जो इहो विज़न आहे, बिला तफ़रीक़, बिला लिसान, अवाम जी ख़िदमत करणु असां ते ही ज़िम्मेदारी आहे। त ही असां ते जेको एतमाद कयो आहे मलीर जे माण्हुनि ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, त असां कोशिशि कयूं था त उनजे एतमाद ते पूरो लहूं, मलीर जे अवाम जे एतमाद ते पूरो लहूं, ताकी मसइलो हल कराए छॾियूं। क़ब्रस्तान जे हवाले सां मां वरी तव्हांखे ॿुधायां त उहो CM साहबु डायरेक्टिव कढियो आहे। हाणे DC साहबु उमिरि ते अॼु ते वियो आहे, अॼु खां अचे त मां हीअ ॻाल्हि उन जे साम्हूं रखां थो। लीज़ जे हवाले सां बि डायरेक्टिव निकितल ऐं 30 साल लीज़ जेको ख़तमु थी वियो उनजी बि रेगुलाइज़ेशन जो लाइ साईं खे शायदि ख़बर आहे, डायरेक्टिव CM साहब जा अची विया आहिनि। त असांजी कोशिशि आहे त मलीर जी ज़मीनूं खे बचायूं, मलीर जे अवाम खे जेके बि इशूज़ आहिनि उन्हनि जे लाइ। ऐं ॿियो बि डायरेक्टिव निकितो आहे कच्ची आबादी ऐं अनअथराइज़ सोसाइटियुनि जे ख़िलाफ़ु रिपोर्ट ठाहिण जे लाइ, उहो बि CM डायरेक्टिव मूं कढाई आहे CM खां ॻाल्हि करे, ताकी अनलीगल जेके ज़मीननि ते अलगार आहे इन जे ख़िलाफ़ बि एक्शन थिए। त हू हीअ बशीर मेमन साहबु वेठो आहे, शायदि गोट ली अर्बन ऐं रूरल ॿिन्हिनि जो CM डायरेक्टिव उहो त मां मेंबर LU सां मिलियो आहियां। मेंशन ॿई मेंशन आहे, अर्बन ऐं रूरल, रिपोर्ट कॉल कई आहे उनमें ॿई लिखियल आहिनि, अर्बन रूरल ॿई लिखियल आहिनि। पोइ मां हुनर साहब सां बि मिलियो आहियां, DC साहब भले अचे, पोइ असां वेही करे पंहिंजे घोटनि जी लीज़नि जी बि ॻाल्हि कंदासीं, कम्यूनिटी से उते क़ब्रस्तान जी बि ॻाल्हि कंदासीं। त इहे मलीर जा हुकूक आहिनि, इहे असां तव्हांखे सिंध सरकार खां वठी ॾींदासीं, तव्हांजा राइट आहिनि। त पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थो। असां बि तव्हां सां गॾु आहियूं। मां SDO जी टीम ऐं तव्हां मोज़िज़नि खे यकीन था ॾियारूं, असां मुंहिंजे लाइ जेको बि तव्हां हुकुम कंदो आऊं तव्हां सां हर ॻाल्हि में, जां में, दर में तव्हां सां गॾु बीठो आहियां ऐं बीठो रहंदुसि। ऐं तव्हांखे जेके बि इशूज़ आहिनि, मां सलीम खे चवां थो, सलीम जेके टाउन लेवल जा जेके बि इशूज़ आहिनि, इहे तव्हां चेयरमैन साहब खे आऊं बि चवांसि थो
तव्हां बि चओ इहे मसइला हल कराइनि ई तरह सलीम के DDO पावर ॾियां पियो ना DC साहब अचे मां ई करायां थो आई ॿियो CM चेयरमैन बिलावल साहब CM साहब के इंस्ट्रक्शन ॾिना आहिनि हर ज़िले में वञी पाण बि खुली कचेरी रखनि त हाणे पोइ CM साहब खे खणी ईंदासीं हिते जेके बिलावल साहब जो इंस्ट्रक्शन आहे हर ज़िले में गुज़िरियल दफ़ा जेको थियो CM हाउस में मगर चेयरमैन साहब हिननि खे चयो आहे त माण्हुनि में वञो हर ज़िले में वञो त टाइम शॉर्ट हो बजट जे करे त हिननि पूरे कराची खे हिकिड़ी जॻह ते खुली कचेरी रखी पर हाणे नेक्स्ट जेको बि थींदो त ज़िले वाइज़ हू खुली कचेरी मिनिस्टरनि सां गॾु हिते खणी ईंदासीं पूरे ज़िले में त उते जा मसइला ॿुधंदा पोइ मां वाक़ई में वरी तव्हां सभिनी बिरादरी जो शुक्रिया थो अदा कयां SDO जो टीम जो जेके असांखे घुराए इज़त ॾिनियूं तव्हांजी महिरबानी थैंक यू